नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। अॻूणो अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप कातलाणे हमले में ज़ख़्मी थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणो अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप कातलाणे हमले में ज़ख़्मी थियो आहे। टीबी इमदाद ॾियण बाद ट्रंप खे घर वञण जी इजाज़त ॾिनी वई आहे। फायरिंग वक़्तु ट्रंप हेठि ज़मीन ते किरी पियो, कन वटि रतु वहणु लॻो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणो अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप कातलाणे हमले में ज़ख़्मी थियो आहे। एक दफ़ो ॿीहर अवां सां हीअ अपडेट शेयर कयूं पिया। अॻूणो अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप कातलाणे हमले में ज़ख़्मी थियो आहे। ताज़ा तरीन अपडेट अवां सां शेयर कयूं पिया। अमरीकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त ख़ुशी थी आहे त डोनाल्ड ट्रंप हमले में महफ़ूज़ आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां बि अमरीका जे अॻूणे सदर ते हमले जी मज़म्मत कई वई आहे। ताज़ा तरीन अपडेट शेयर कयूं पिया। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त डोनाल्ड ट्रंप ते हमले जो ॿुधी सदमो पहुतो आहे। अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप कातलाणे हमले में ज़ख़्मी, जवाबी कार्रवाई में हमलो कंदड़ मारिजी पियो। हिकु ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर अवां सां हीअ अपडेट शेयर कयूं पिया। पेंसिल्वेनिया में डोनाल्ड ट्रंप जी रैली ते हथियारबंदनि फायरिंग कई। अमरीका मीडिया जो अहिड़ो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। सिक्योरिटी ते मुक़ररु एहलकारनि जवाबी कार्रवाई करे हमलो कंदड़नि खे मारे छॾियो आहे। अपडेट अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं आलमी अॻुवाणनि पारां डोनाल्ड ट्रंप ते हमले जी मज़म्मत कई वई आहे। जापान, कैनेडा, इसराइल ऐं बर्तानिया जे वज़ीर आज़मनि पारां ट्रंप ते हमले जी मज़म्मत कई वई आहे। सिक्योरिटी ते मुक़ररु कमांडोज़ ट्रंप खे घेरे में वठी महफ़ूज़ हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। ट्रंप उथी बीह हवा में मुको लहराईंदे रहियो ऐं ट्रंप जो मुकमल तौर ते सिहतमंद ऐं महफ़ूज़ आहे। डॉक्टरनि जो अहिड़ो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। मार्जीबल जी सुञाणप बायोमेट्रिक ज़रिए कई वेंदी। हिकु हमलियावर ज़ख़्मी बि थियो आहे। FBI जो अहिड़ो बयानु साम्हूं आयो आहे। अॻूणो अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप कातलाणे हमले में ज़ख़्मी थियो आहे।